पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। कामोरी काॾे निकिती आई? जीजा त ख़ुशि आहे न? हाँ दा जीजा त ठीकु आहे, उन ई त मूंखे तोॾां मोकिलियो आहे। पर मूंखे अम्मा ऐं मासात सां मिलण जी बि सिक आहे, उन्हनि सां बि मां मिलंदसि। भेण कामोरी, अम्मा खे मथे में सूर हुयो, वई आहे ॻाढ़े पीर खां मथे जो सूर पढ़ाइण। मासात बि गॾु अथसि। अदा अम्मा जी बि ख़बर नथी पवे, मासात हाणे ताज़ो खंभजी बची आहे, तॾहिं बि अम्मा सम्झे नथी, वरी बि मासात खे ॻाढ़े पीर ते वठी वई आहे। मूंखे त हिन ॻाढ़े पीर ते एतमाद ई कोन्हे। ईअं न आहे ॻाल्हाइबो भेण कामोरी, ॻाढ़ो पीर वॾो पुगल पीर आहे। चवंदा आहिनि त शूकारो हणंदो आहे त भित बि हलण लॻनि। अदा भित हलाइण वारी ॻाल्हि त सभिनीनि पीरनि खां ॿुधी आहे, पर अखियुनि सां कंहिंखे बि कोन ॾिठो आहे। सभिनि न त सही, हिकु न हिकु मुर्शिद कंहिं भित खे हलायो हूंदो। चवंदा आहिनि हिक जी कमाई हज़ारे खाईंदा। बाक़ी भेण ॻाढ़े पीर जे लाइ ईअं न चओ। ख़ैर, मां जीजा जो न्यापो खणी आई आहियां, जीजा चवे पई त सावल मुॾां थी वञे। कामोरी वारिस जे बदमाशियुनि जो ज़रूर जीजा फ़ैसिलो करे। अदा थी सघे थो, पर मूंखे रुगो न्यापो मिलियो आहे, मां हाणे हलां थी। कामोरी मां जीजा वटि ज़रूर ईंदुसि। चङो अदा, मां हाणे हलां थी, हूअं बि अम्मा ऐं मासात त घर आहिनि कोन। चङो भेण कामोरी, सदा सुखी हुजी। ख़बर पई आहे त दोदे वारनि सैफल मिठाई वारे खे वञी पकड़े क़ैद कयो आहे ऐं उते उन्हनि खां पुछा गाछा कई अथनि त मिठाईअ में ज़हर कंहिंजे चवण ते विधो अथई। ऐं इहा बि ख़बर पई त सैफल अञा ताईं वात नाहे खोलियो। अहिड़े मिठाई वारा तुची मुर्सी। ये सब ख़बरूं तव्हांखे हिते पवनि थियूं, इन जो मतिलबु त दोदे वारनि जे विच में को गदार मौजूदु आहे। दादा न पैसनि सां माण्हू छा छा नथो ख़रीद करे सघे, ऐं पैसनि सां माण्हू जो ज़मीर त आसानीअ सां ख़रीद करे सघिजे थो। उहो मिसाल न ॿुधो अथई, पैसा फेंक तमाशा देख, उहो मिसाल 100% दुरुस्त आहे। अदा दादा न रेस सही थो चवे, माण्हू ख़रीद करण में त देरि ई न आहे, बसि रुगो मुल्ह चङो हुजे। पर मां त चवां थो माण्हू टकनि ते था विकामजनि, मुल्ह वरी छा जो। थोड़ा सही थो चवे थो, मां बि ॿुधो आहे, अक्सर ॿुधो आहे त फलाणो माण्हू टके जो आहे, अहिड़ा ई माण्हू टके जा हूंदा आहिनि। दादा न तोखे मां इन जे लाइ त घुरायो आहे त जीअं ई दोदे वारा कोठी छॾे हलिया वेंदा जिथे हुननि सैफल खे लिकायो आहे, ऐं तव्हां वञी उते पंहिंजो कमु ॾेखारींदव। जेको हुकुम तव्हांजो रहे छा। हाणे ॿुध, अरे कम तव्हांजे हुकुम मुताबिक़ हलंदो, छो त दादन दुश्मननि जा दंगल लताड़े लंघंदो। दादा न दोदे वारनि खे इहा ख़बर नाहे। खान ऐं सालार खान उहे भलाऊं आहिनि जेकी वात मां सिर्फ़ु फूक कढनि, बाहि जा ओलांबा निकिरंदा अथनि, ऐं उन ओलांबनि में दुश्मन सरी खाक थी वेंदा आहिनि, छो त संघार खान जी सच चङनि भलनि खे चट कंदी आहे। हा दादन हा, दोदे खे हाणे ख़बर पवंदी त सालार खान आहे छा। उनखे उहा ॼाण बि मिली वेंदी त जिते दोदे जी सोच ख़तम थींदी आहे न, उतां सालार खान जी सोच शुरू थींदी आहे, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। जेको तव्हांजो हुकुम रहे छा। ठीकु आहे सर। हला भाई। आबदा तोखे त ख़बर आहे न मुंहिंजे सॼे जिस्म में सूर रहे थो, इहा ॻाल्हि तूं मुर्शिद खे ॿुधाइजांइ। हाँ मासी ॿुधाईंदीमांसि,
त सॼी राति लुछ पुछ हुयसि, असुल निंड ई कोन कई अथई। हा ईअं चवंदीअसि न त मुर्शिद बि सम्झी वेंदो। हा मासी, ॿुधो आहे त मुर्शिद साईं सभिनि जा सूर ईअं थो भॼाए जीअं पुलिस चोर भॼाईंदी आहे। अलाह साईं कंदो त तुंहिंजा सूर बि ख़तम थी वेंदा। सदको थिया मां मुर्शिद जे नाले तां, मूंखे मुर्शिद ते यकीन आहे। हल अब्दा, ॿुधो आहे त मुर्शिद जी ॻाल्हि पत्थर ते लीको हूंदी आहे। जी मासी हलो। तो मिठाई में जहर कंहिंजे चवण ते मिलायो आहे? ॿुधाए त ही ज़ुल्म तो असां सां कंहिंजे चवण ते कयो आहे? ॿुधाईंदुसि त रेस माराए छॾींदी, न ॿुधाईंदुमि तव्हां वधि में वधि कुटींदव। मोचड़ा सही आहिनि, मरी वियुसि त मुंहिंजा बचड़ा काॾे वेंदा? मूंखे पक आहे तव्हां पादर हणी मूंखे हिकु ॾींहुं आज़ादु कंदव। रेस सालार ज़ालिम आहे, मूंखे माराए छॾींदो, मुंहिंजा बच्चा यतीम थी वेंदा। सोची चादू सेफल, तूं ॿुधा तोखे कुझु बि थियण कोन ॾींदासीं। तूं अजायो खौफ़ न खा, जल्दी जल्दी ॿुधा मां चवां थो ॿुधा। हा सेफल, असां तुंहिंजी हिफ़ाज़त ख़ुदा जा बंदा बणिजी कंदासीं। तूं घबराए न, तूं उन ज़ालिम जो नाम खण जंहिं तोखां इहो कमु करायो आहे। हा सैफल, ॿुधाए वक़्तु अथई न त तकलीफ़ खाईंदे। ॾिस सैफल, ज़ालिमनि खे लिकाए तूं बि ज़ालिमनि में शुमार न थी। सच ॻाल्हाए, मन तुंहिंजो गुनाह माफ़ थी वञे। सैफल, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, इहो कमु तोखां सालार ख़ान करायो आहे न। ॿुधाए त इहो मिठाईअ में ज़हर आयो कीअं? ख़ुदा, मूंखे का बि ख़बर नाहे मिठाई में ज़हर कीअं आयो। थी सघे त मता किरड़ी का मिठाई तो घुमी वई हुजे। कूड़ तो हणी कमीना, कूड़ तो हणी। बदमाश बे बदमाश खां तो डिजे। सैफल, याद रख, कॾहिं तो शाम ताईं असांखे न ॿुधायो न, ही हथियार ॾिसी थो, इन्हनि समूरनि हथियारनि जूं गोलियूं तुंहिंजे सीने में लाहींदासीं। अचो। या अल्लाह, मुंहिंजे मुड़ुस, मुंहिंजे ॾेरनि ऐं मुंहिंजी हालत ऐं कुल काइनात जी हालत ते रहम फरमा। सभिनी जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त फरमा मालिक साईं। सभिनी जे वालिदेन खे औलाद अता फरमा मालिक। बीमारनि खे सेहत ऐं शफ़ा अता फरमा मालिक। गुनाहगारनि जा गुनाह माफ़ फरमा मालिक ऐं हुननि खे सिधी राह ते हला। या अल्लाह, ज़ालिमनि खे नेस्तो ई नाबून फरमा ऐं असांजे ॻोठ ते पंहिंजी रहमत फरमा। या अल्लाह, वास्ते पंजतन जे सॼी काइनात जे मुसलमाननि ते रहम फरमा। सॼी काइनात जे मुसलमाननि जी हिफ़ाज़त फरमा। सभिनी जी रोज़ी रिज़्क़ में बरकत फरमाए। आमीन सुम आमीन। प्रभु, साम्हूं ॾिस, कामोरी थी अचे। कामोरी, धयाणी जी धीअ कामोरी। प्रभु, धयाणी असांजी 2-3 दफ़ा बेइज्जती कई आहे, छो न असां बि उनजी इज़त ते अहिड़ो दाग हणूं जो उमिरि भर यादि रखे। अॼु धयाणी खे अहिड़ो त धकु हणंदासीं, या मरंदी या पंहिंजो पाण खणंदी। अॼु धयाणी यादि कंदी त धयाणी जी धक खां वधीक ख़राब रब जो धकु आहे। अॼु कामोरी खे अगवा करे हली जंग में क़ैद था कयो। प्रभु, कामोरी खे क़ैद करण मां कहिड़ो फ़ाइदो थींदो? हा रबू, यार जो कमु यारीअ सां, ख्वारीअ मां कहिड़ो फ़ाइदो? आशू, जाती तव्हां ॻाल्हायो था उहो सभु सम्झां थो, पर यादि रखो, रबू औरतुनि खे सज़ा बि ॾींदो आहे ऐं विढ़ंदो बि ज़रूरु आहे, पर रबू एॾो बेग़ैरत न आहे। कंहिंजी बि औरत जी इज़त ते चुटो लाहे। धयाणी जेका मुंहिंजी बेइज़ती कई हुई, उनजे पलांद लाइ अॼु कामोरी खे ज़रूरु अगवा कंदुसि। बस कामोरी बस, हिते बीह रहो, हिक विख बि टोरई मुफ़्त में मारी वेंदी आहे।
बस कभी चोरी है तो मुफ्त में मारी वेंदी आहे छो त रब कारी काट आहे जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे अॼु तोखे मेले घुमाइण जो मूंखे शौक़ु थियो आहे हल मूंसां हल इहो ज़ुल्म न कजां सैफल जा नंढड़ा बच्चा आहिनि ऐं जेकॾहिं उनखे कुझु थियो न उन जा बच्चा यतीम थी वेंदा ऐं सॼी उमिरि पिटींदा रहंदा कर ख़बर रैस कमु सफ़ा डोर ते थी वियो आहे डोर ते भला ॿुध कंहिं ॾिठो त कोन इहा गोली तोखे न पर मूंखे लॻी आहे मूंखे ऐं मां हिन ज़ख़्म जी तकलीफ़ पंहिंजे जिस्म ते महसूस थो कयां पत्थर दिल 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 मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहो सैफल एतिरो बहादुर कीअं थी वियो आहे जो कुझु बि नथो ॿुधाए अदा भला जाई में गोलियूं हणंदेसि जा अदा तुदा इहो ज़ुल्म न कजां सैफल जा नंढड़ा बच्चा आहिनि ऐं जेकॾहिं उनखे कुझु थियो न उन जा बच्चा यतीम थी वेंदा ऐं सॼी उमिरि पिटींदा रहंदा अदा मास्तर जेकॾहिं बच्चनि जो अहसासु हुजे था न त सैफल अहिड़ा कम ई न करे हा अहिड़े माण्हू खे त बस्ट हणंदे पिभ वारो न सुल्तान अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर असांजी सैफल सां का बि दुश्मनी न आहे पर जेकॾहिं हुन कंहिंजे चवण ते इहा हरकत कई आहे न त सदसि नियत अथसि बाक़ी असांखे हरगिज़ अहिड़ो क़दम खणणु न घुरिजे तव्हां सभई कन खोले ॿुधी छॾियो मां रुगो शाम ताईं सैफल खे धमकी ॾिनी आहे उनखे गोलियूं कोन हणंदुसि अदा तूं वाइदो कर तूं ईअं कोन कंदे अदा मास्तर छा भला भाउ खां एतबार खजी वियो अथई छा जो वाइदा थो वठी छा अॻे भला मां तव्हां सां कूड़ ॻाल्हायो आहे छा वाह अदा वाह तुंहिंजी ज़बान अदा मां क़ुर्बान ठीकु आहे अचो त हाणे घर हलूं त पोइ हलो अदा हा अदा हलो हाणे अदा दो बि त सही ॻाल्हि थो करे न ठीकु आहे संगत अचो ओ मुंहिंजा मालिक हिन ग़रीब ईदे खे दुनिया जूं सभु ख़ुशियूं अता कर मूंखे वॾा 2-3 बंगला ॾे उन में माना ॾाढा नौकर चाकर बि ॾे जीअं मां ईअं बेडनि ते ईअं सुम्हियो पियो हुजां त मां पाण न उथां मालिक इहे 4 5 6 7 8 10 12 बल्कि 15 खनि नौकर इहे चांहि जा कोप झले पियनि उहे मूंखे निंड मां उथारनि मुंहिंजी जहिड़ी मर्ज़ी मां गुलनि वारे कोप में पियां या सखड़े कोप में पियां मुंहिंजा मालिक 7 8 10 12 जेके नौकर आहे कंहिंखे डिश हथ में हुजे कंहिंखे ॿोड़ हथ में हुजे इहे ढोंगा हुजनि ढोंगा चांवरनि जूं मानियूं बि असुलु ईअं मखणनि में हीअं जो हीअं खणा त असुलु हीअं ॻड़नि मूंखे नौकर उहे खाराइनि मुंहिंजूं वाछूं ख़राबु थियनि त टुवाल सां हिकु वाछ हिकु नौकर हुजे त ॿी वाछ वरी ॿियो नौकर हुजे वरी अध खां वरी टियों नौकर हुजे उहे वांदा न हुजनि मिड़े कम में हुजनि मालिक का दुआ अदा ऐं मूंखे इहा बि माना तकलीफ़ न ॾिजांइ त मां पंहिंजे शहपर खे पाण माटियां हिकिड़ो नौकर हेॾो माटे त हिकिड़ो हेॾो वारनि खे ॿियो नौकर हीअं करे भले कोन्हनि पर पोइ ॾे त ॿियो नौकर वरी अञा हेॾो करे ऐं वरी न बसि पोइ सभु नौकर ई कनि ऐं मुंहिंजी शादी अमीर तरीन माण्हूअ जी कंहिं न्याणीअ सां थिए कंहिं धीअ सां थिए भले छेगरी हुजे पर हुजे अमीर मालिक तूं ॾींदे त सुधारे बि ॾींदे वाह मुंहिंजो निकाह मथे उॾंदड़ जहाज़ में ॿेड़ीअ में न भउ थींदो आहे मालिक उॾंदड़ जहाज़ में थिए ऐं उन जहाज़ में ॿियो कोई न हुजनि सभिनी सीटनि ते मौलवी साहब हुजनि जेके 200 हुजनि मुंहिंजो निकाह पढ़ाइनि एक्सक्यूज़ मी मालिक साईं शादीअ जे 6 महीननि खां पोइ न 6 महीननि खां कीअं डोमिसाइल ई ग़लति थी वेंदा मालिक साईं साल खां पोइ कम से कम घटि में घटि 2 बच्चा थियनि पोइ खणी जेतिरा बि थियनि ऐं उन्हनि जा पिरकार वरी मूं जहिड़ा हुजनि मुंहिंजो नालो आहे ईदो
ईद खान ऐं मुंहिंजे ॿारनि जो नालो कंहिंजो गीत कंहिंजो सीद ओ मथी ईद बि मिठी ईद बि सभु हुजनि मुंहिंजो नालो थी ॾिनो मां वॾो किनो आज ज़िंदा कोन छॾींदो सां ॾिना मारे विधो यार दुआ बि घुरणु नथो ॾे हा परे कर हलो ईदा दुआ खे छॾ अॼु सिधो कलमो पढ़ न को बि टुकड़ो कोन्हे को बि टुकड़ो बचावा अरे दिना किना मुंहिंजा ख़्वाब चकना पर अहिड़ो ख़्वाब चकना चूर थिए त भलो आहे हो न थिया जेको पहिरियों ॾिसां पियो ख़्वाब में अची तुंहिंजी हिमत कीअं थी मूंखे गोली हणण जी पर इहो तूं ख़्वाब में अची मूंखे सिधा फार करे सघे थो हूअं न अॻिना हिते न सुम्हंदुमि हिन जाइ में न सुम्हंदुमि छो त ॾिने खे इहा एड्रेस ख़बर आहे ख़्वाब में हर हिते ईंदो मां वञा छो हिते न सुम्हंदुमि हिते हिकिड़ो मिंट को पाईंदो करे सारी हिते तूं न अच किना अॼु जॾहिं दादन मुंहिंजे चए ते इहो कमु कंदो त पोइ ॾिसजांइ दोदे जे भाइरनि जो दोदे तां एतमाद ई खजी वेंदो त मूं बि दादन खे ॿाहिरि इहो ई सम्झायो हुयो त अकुल खां कमु वठी अहिड़ो अमल कजांइ त नांग बि मरी ऐं लठ बि बची हा दादन कर ख़बर रैस कमु सफ़ा डोर ते थी वियो आहे डोर ते भला ॿुध कंहिं ॾिठो त कोन रैस कंहिं बि न ॾिठो आहे जेकॾहिं केरु ॾिसे बि आहे त दादन हुन जूं अखियूं कढी छॾे हा शाबाश दादन शाबाश मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि करे छॾी शाम जो ताक़त अचिजांइ त तोखे मां दिलि सां भाकुर पाईंदुसि रैस छो न ईंदुसि दादन फखुर मां सिर बुलंद करे तो वटि शाम पहुचंदो दादन हिकु तरफ़ त तो वारिस खान जे वाठनि चनेसर ऐं भूरे खे भॼाए छॾियो ऐं ॿिए तरफ़ दोदे वारनि जी लत रखी तो अहिड़ो कमु कयो आहे तोखे लख शाबसूं हुजनि ख़ैर शाम तूं हो ताक़त अचिजांइ रैस जो हुकुम हुजे ज़रूरु ईंदुसि रैस शाम तुंहिंजी हो ताक़त ज़रूरु ईंदुसि मां ख़ुदा हाफ़िज़ खुदा हाफ़िज़ मुबारकू सलार खानम मुबारकू ख़ैर मुबारकूं संगार खान ख़ैर मुबारकूं तूं बि सम्झी वएं न हाँ सलार खानम संघार खान सभु सम्झी वियो त दुश्मन असांजी अटकलनि अॻियां वरी भोरा भोरा था थींदा वञनि आदा सलार खान संघार खान जी सट चङनि भलनि खे चट करे छॾी आहे चट संगार खान सालार खान जो दुश्मन जिते बि हूंदो न तकलीफ़ जा तीर संदसि ताक़ुब में हूंदा छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो सर हाणे तव्हांखे छा थी वियो आहे अगरि मुंहिंजे तव्हां इहे ज़ख़म खाई कोन मोटंदा आहियो तव्हां रुॻो ईअं न सम्झो त तूं चनेसर आहीं ऐं हीउ भूरल आहे तव्हां वारिस खान आहियो वारिस खान ऐं वारिस खान जा माण्हू आहियो दुश्मन जॾहिं बि तव्हांजे मथां हमिलो कंदो आहे न त वारिस खान सम्झी हमिलो कंदो आहे सम्झो तव्हां सही था चओ गोली खे न ज़बान हूंदी आहे न वरी काई नज़र बसि मुक़दर जी ॻाल्हि आहे अची बूरे खे लॻी हा रेस गोली खां बचण जी कोशिशि वॾी कई पर पोइ बि मूंखे गोली कोन छॾियो मूंखे ज़ख़्मी करे मुंहिंजे रत सां रांदि खेॾंदी वई बुरा इहा गोली तोखे न पर मूंखे लॻी आहे मूंखे ऐं मां हिन ज़ख़्म जी तकलीफ़ पंहिंजे जिस्म ते महसूस थो कयां रैस इहो ज़ख़्म भूरे खे न पर मूंखे रसियो आहे मूंखे ऐं मां दादन वारनि खां हिन धक जो हिसाब ज़रूरु वठंदुसि हा रेस इन दादन खे गोली हणण जी क़ीमत अदा करणी पवंदी रेस मां दादन खां अहिड़ो प्लान कंदुसि हू ॿीहर असांजे साम्हूं कॾहिं बि न ईंदो ऐं असांखे ॾिसी रस्तो मटाए वेंदो बुरा चनेसर मूंखे तव्हांजी बहादुरी ते एतिरो यकीन आहे जो मूं सोचण खां अॻु सम्झी वेंदो आहियां त चनेसर ऐं बुरो कामयाब थी आया आहिनि ख़ैर दुश्मन जा धक सहण बि सूरमनि जो कमु आहे मां हिन सालार खां हिन धक जो व्याज समेत
हिसाब किताब वसूल कंदुसि, पोइ हुनखे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो, करके त कहर ई कहर। कामोरी खे सुञाणी? हा हा, मां कामोरीअ खे सुञाणा थी। जीजा मूं कामोरी खे अगवा कयो आहे। असां मंझां को गद्दार आहे। अदा तूं छा पियो चवीं? वारिस खान जी हवेली मां छोकिरी खे खणणु का मुश्किल जी ॻाल्हि न आहे। मां पुलिस सां राब्तो कयां थी। पत्थर दिल 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 पत्थर दिल। कामोरी असांजी मंज़िल अञा अॻिते आ। तुंहिंजी माउ दयाणी जेका मुंहिंजी घेटीअ में बेइज़ती कई हुई न, उन जे एवज़ तोखे मां अगवा कयो आहे। हा कामोरी, हाणे त जीजा जे महल में बि मच ॿरंदा हूंदा। हाणे हर तरफ़ ॻाल्हियूं हूंदियूं कामोरी जे गुमसण जूं। हाणे असां तोखे अहिड़े हंधि वठी आया आहियूं जो तुंहिंजा वारस तोखे ॻोल्हे ॻोल्हे बि न लही सघंदा। तुंहिंजो नाम निशान न मिलंदो। कामोरी कॾहिं बि एतिरी देरि न ईंदाती। उहा जॾहिं बि घर वेंदी आहे त कलाक जे अंदरि मोटी ईंदी आहे। 3-4 कलाक थी विया अथसि, हिन महिल ताईं वापसि न आहे मोटी। रब ख़ैर कजाए, ख़ैर कजाए रब। ॾिसां त केरु थो अचे। जेको अचे त चवांसि त कामोरीअ खे ॾिस या कामोरीअ जी मासात बि त आयल आहे न। मतां उन सां वेझी वई हुजे, इहो बि थी सघे थो। सैफल हो पियो आहे। कामोरी थी शाबस हुजे, एॾी देरि छो लाती थी? तो मां इहा उम्मीद न हुई थी। सही आहे, मासात मिठी ज़ात हूंदी आहे, पर एतिरी बि नाहे हूंदी जेतिरी तो कई आहे। पंहिंजी अम्मा जीजा जो ख़्याल बि न आई, सफ़ा विसारे वञी उते वेही रही। अॼु अचु त तोखे मां काॾे अचण वञण जा तौर तरीक़ा ॿुधायां। जेकॾहिं न न्याणीअ जो ॿारु काॾे वञे थो त वरी घर बि जल्दी मोटे। घर वारनि खे उल्को थो थी पवे। हाणे मां तुंहिंजे लाइ केॾो उदास वेठी आहियां। जल्दी मोटी आहे कामोरी, अलाए छो मुंहिंजी दिलि घबराए थी। वरी कंहिं फ़ोन कई आहे मूंखे? कंहिंखे मुंहिंजी यादि आई आहे? हा, कामोरी मतां फ़ोन कंदी हुजे पंहिंजे मासात जे नंबर तां। वरी चवंदी देरि थी वई आहे अम्मा। अलाए ॾिसांसि। हेलो, केरु थो ॻाल्हाए? मां केरु बि आहियां जीजा, पर आहियां इंसान जो बचिड़ो। बिस्मिल्लाह। अॼु कंहिं इंसान जे बचिड़े मूंसां ॻाल्हायो आहे ऐं पंहिंजो तारीफ़ बि करायो अथई। हुकुम कर पुट, कहिड़ो कमु अथई? जीजा कामोरीअ खे सुञाणी? हा हा, मां कामोरीअ खे सुञाणा थी। जीजा मूं कामोरीअ खे अगवा कयो आहे। मां तव्हांजे ज़रिए दयाणी ताईं इहो पैगाम पहुचाइण थो चाहियां त कामोरी अगवा थी वई आहे। तूं इहो मूंखे ॿुधाए त तूं कामोरीअ खे छो अगवा कयो आहे? छाजे लाइ अगवा कयो थी?
छा घुर्जे तोखे? कामोरी मुंहिंजी धीउ आहे। न जीजा न, कामोरी दयाणी धीउ आहे। तूं सिर्फ़ उनखे पालियो आहे, पालियो। तंहिं करे मां दयाणी खे इहो धक कयो आहे। तोखे घुर्जे छा? तूं उहा ॻाल्हि कर। जीजा इहा ॻाल्हि बाद में कंदासीं। फिलहाल तूं माई दयाणी खे न्यापो पहुचा। इहा ख़बर ॿुधी हाँ फाटी पवेसि ऐं अॻिली जान हली पए त मूंखे सुकून मिले। वरी ॿीहर राब्तो कंदुसि। हेलो हेलो, इहा ॻाल्हि मूंखे वारिस खान खे ॿुधाइणु घुर्जे। इन जो मतिलब त असां मुंहिंजा को गद्दार आहे। अदा अदा तूं छा पियो चवीं? हा दादोदा, तूं इहो वाज़े कर त तोसां गद्दारी असां था कयूं या तुंहिंजा ॿाहिरि। मेहराब हो त वक़्तु ॿुधाईंदो त मुंहिंजे कुख में इहो छुरो केरु थो हणे। अदा तूं छा पियो चवीं? अदा ढोलण, अदा वॾो त मिड़ई ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो थो करे। अदा वॾो त असांजे लाइ बाबे मिसल आहे ऐं दिलि में अफ़सोस थियो त वालदेन बि पंहिंजी औलाद खे गद्दार सम्झंदा आहिनि। अदा मुंहिंजा भाउ तूं वाज़े कर त असां मां गद्दार केरु आहे। हाणे त मेहराब सुल्तान ही बि असां सां ॿई गॾु आहिनि। तव्हां चारई ॼणा उभामजो था। जेकॾहिं तव्हांखे एतिरी कावड़ बि अचे थी त ॿुधायो त हितां जो ॾस पतो उन्हनि खे कंहिं ॿुधायो? अदा मतां हिते असांखे ईंदे कंहिं ॾिठो हुजे? को ॾिसे या न ॾिसे, पर यार अदोदा इहे लफ़्ज़ चई असांखे असांजी नज़रुनि में ई किराए छॾी। हा दादोदा, तो मजां असांखे अहिड़नि लफ़्ज़नि जी उमेद न हुई ऐं मूंखे बि एतिरी उमेद न हुई तव्हां में। दुश्मन खे दोदे ताईं पहुचण जी मदद कंहिं कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, जेकॾहिं असां मां को बि इन कम में मुलविस निकितो त हुनजो मौत पको पको सम्झो। छो त दो दड़को न, दामान न, दहशत जो नाम आहे। दहशत जो हलो निकिरण जी कयो। लॻे थो त असां ख़िलाफ़ का गहरी साज़िश थी आहे। हलो अचो। छो मसाई परेशान पिया रखो? ख़ैर त आहे? वारिस पुट, कामोरी अगवा थी वई आहे। छा कामोरी अगवा थी वई आहे? हा पुट हा, कामोरी अगवा थी वई आहे। के मूंखे फोन करे इहो इतला ॾिनो आहे त कामोरी धीअ कैद में आहे। हाणे इहा इतला मां अदी दयाणीअ खे ॾियां। अम्मा इहा ॻाल्हि हथ टोकी त न आहे या वरी को असां सां मज़ाक कंदो हुजे? वाह पुट वारिस वाह, असांखे मश्करायूं जो कोई असां सां मज़ाकूं कंदो या इहा ॻाल्हि का मश्करीअ जी आहे त पोइ भला केरु कामोरी खे अगवा छो कंदो? इहो ई त मां बि थी सोचां त कंहिंजो अदी दयाणीअ ॾे को हिसाब रहियल हो छा जो कामोरी धीअ खे अगवा कयो अथई। वारिस खान जी हवेली मां छोकिरी खे खणणु का मश्करी जी ॻाल्हि न आहे। मां पुलिस सां राब्तो कयां थी। न मां न, थोरो सब्र कर। मां कामोरी जी जांच लाइ पंहिंजा माण्हू झंग में लाहियां थो। ॿी बि हुनजी जांचा करियूं था। जेकॾहिं को खड़तेल नथो निकिरे त पोइ असां पुलिस खे इतला कंदासीं। फ़िलहाल ही हवेली जी इज़त जो मसइलो आहे, ॿाहिरि कंहिंखे ख़बर न पवे। ठीकु आहे पुट वारिस, मां तुंहिंजे चवण ते 2 ॾींहं सब्र कयां, पर 3 ॾींहं जो सिज क़यामत जा आसार खणी ईंदो। अम्मा साईं, क़यामत त मां हुनजे मथां बर्पा कंदुसि जंहिं इहा किरियल हरकत कई आहे। पोइ हुनखे बि ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾो, पर के त कहरी। पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल।